हणण हकलण ॿेली सारण मांझाई मरक विझन ता न फ़र्क़ रुक वहंदी रांद में। सिंध जा बाशऊर सिंधियो क़ौमी कारकुनो जीअं सिंधु देश जीअं साईं जी एम सैयद। अॼु मां पंहिंजे क़ौम सां मुखातिब आहियां, सिंध जे बाशऊर माण्हुनि सां, सिंध जे नौजवाननि सां। सिंध जी मौजूदा जेका सूरत हाल आहे मां उन ते बि कुझु ॻाल्हाईंदुसि। क़ौमी तहरीक, रियासत जूं साज़िशूं, सिंध जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ जेके साज़िशूं थियनि पियूं उन ते बि कुझु रोशनी विझंदुसि। ऐं मां चाहियां थो त सिंध जा बाशऊर माण्हू, क़ौमी कारकुन ऐं सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ जेके बि नौजवान आहिनि, सिंधी या उर्दू ॻाल्हाईंदड़, उहे समूरा मूंखे गौर सां ॿुधनि। सिंध जी क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ रियासत कहिड़े तरीक़े सां साज़िशूं करे रही आहे, कंदी रही आहे, उन्हनि खे क़ौम जे अॻियां वाखो करणु ऐं सिंध जे तारीख़ी मफ़ादनि जी तर्जुमानी कंदे आज़ादीअ जी जदोजहद खे, आज़ादीअ जे क़ौमी केस खे आलमी इदारनि जे अॻियां रखणु ऐं ग्राउंड ते सिंध जी सियासी तहरीक, सियासी जदोजहद, उन मुतलिक़ बि चंद गुज़ारिशूं मां कंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि समूरी क़ौम जा बाशऊर फ़र्द ऐं नौजवान गौर सां ॿुधो, समूरी सिंध जी गौर सां ॿुधे। जीअं सिंध मुतहदा महाज़ सिंध जे तारीख़ी क़ौमी फ़िक्र जी तर्जुमान पार्टी आहे, जीअं सिंध मुतहदा महाज़ साईं जी एम सैयद जे फ़िक्र, फ़लसफ़े ऐं उन आज़ादीअ जे रूह जी तर्जुमान पार्टी आहे, जीअं सिंध मुतहदा महाज़ सिंधी क़ौम जी मुहाफ़िज़ पार्टी आहे, इहा सॼी सिंध ॿुधे। असां पंहिंजे जदोजहद में कॾहिं मुतहरिक कॾहिं माठारा रहूं था, इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। कॾहिं असां तहरीक खे तेज़ था कयूं, कॾहिं माठो था कयूं, कॾहिं असीं तंज़ीमी मामलनि ते ध्यानु था ॾियूं, कॾहिं असीं सियासी मामलनि ते ध्यानु था ॾियूं, कॾहिं असीं डिप्लोमेटिक फ्रंट ते वधीक मुतहरिक था थियूं, आलमी इदारनि जे अॻियां असीं केस था रखूं। असांजे सरगर्मियुनि जो मर्कज़ ऐं मजमूई सरगर्मीअ जो जेको महवर आहे, जेको टारगेट आहे, जेको गोल आहे, उहो सिंधु देश जे क़ौमी आज़ादीअ जे विज़न जो वज़ाहत आहे, तर्जुमान आहे। इन करे क़ौम इहा ॻाल्हि ज़हन में रखे त जस्मम अमली तरह कहिड़ियुनि बि हालतुनि मां गुज़रे थी, जदोजहद ऐं सियासी तहरीक जे कहिड़े बि तरीक़े खे अप्लाई करे थी, जीअं सिंध मुतहदा महाज़ सिंधु देश जे क़ौमी तारीख़ी आज़ादीअ लाइ जदोजहद करण जी उहा पार्टी आहे जेका सिंधी क़ौम जी मुहाफ़िज़ आहे। इन ते तिर जे तुरो बि को गाफ़िल न थिए। इन मुतलिक़ कंहिं बि क़िस्म जी बदगुमानी ऐं विसविसे जो शिकार न थिजो। पूरी क़ौम जूं नियाणियूं, क़ौम जा पुट, उर्दू ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंधी सभई ॿुधी छॾियो त जीअं सिंध मुतहदा महाज़ सिंधु देश जे आज़ादीअ जी तर्जुमान पार्टी आहे। सियासी जदोजहद ऐं क़ौमी मज़ाहमत उहा उनखे असीं पंहिंजी मुठ में था रखूं।
नंबर 2 त जीअं सिंध मुतहदा महाज़ आज़ादी ऐं क़ौम जी तर्जुमान हुजण सां गॾु जस्म नंगन ऐं दंगन जी तर्जुमान पार्टी आहे, मुहाफ़िज़ पार्टी आहे। जीअं सिंध मुतहदा महाज़ सिंध जे दंगन ऐं सिंध जे नंगन जी मुहाफ़िज़ पार्टी आहे। असांखे केर बि कमज़ोर न सम्झे, को बि न ग़लति फ़हमीअ जो शिकार न हुजे, न असांजो दुश्मन न असांजा दोस्त न असांजा हमदर्द। इन करे असां पंहिंजे जदोजहद हिकमत अमलियुनि ऐं मुख़्तलिफ़ हालतुनि तहत कहिड़े बि स्टेप जे ते हलूं था। मां 18 आहियूं त तंज़ीमी तरह मुतहरिक आहियूं, जदोजहद कयूं था त सॼी दुनिया ॾिसे थी। आलमी इदारनि जे अॻियां सिंधु देश जो तारीख़ी क़ौमी केस जेकॾहिं असीं रखूं था त सॼी दुनिया हैरान थी वञे त मोहन जे दड़े खां वठी महाराजा ॾाहिर ताईं, शाह लतीफ़ खां वठी साईं जीएम सैद ताईं, हशू केवल रामाणी खां वठी शहीद हेमू कालाणी ताईं, टोड़ी फाटक जे शहीदनि खां वठी बशीर ख़ान कुरैशी जे शहादत ताईं, ऐं जस्मम जे उन्हनि समूरनि शहीदनि जे क़ुर्बानीअ जे हिकिड़े हिकिड़े असांजे शहीद जे रत जे हिकिड़े हिकिड़े फुड़े ताईं सॼी सिंध गवाह आहे, हीअ तारीख़ गवाह आहे। असां जूं हासिलातूं, असां दुनिया में निकिता आहियूं तॾहिं बि सॼी दुनिया खे ख़बर पई आहे त सिंध छा आहे ऐं सिंध जी सियासी ऐं क़ौमी तर्जुमानी, फ़िक्री तर्जुमानी कीअं कबी आहे, उहा सॼी दुनिया जे इदारनि जे टेबल ते अॼु सिंध जो जेको केस आहे, सिंधु देश जो जेको केस आहे, उहो जस्मम रखी चुकी आहे।